नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अव्हांखे कंदकोट कश्मीर जी बदअमनी बाबति आगाह कंदासीं त कंदकोट कश्मीर ज़िले में बदअमनी चोट चढ़ियल आहे। कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। हुकूमत अरबे रुपया ख़र्च करण बावजूद अमन अमान बहाल करण में नाकाम आहे। 8 SSP तब्दील थियण बावजूद कंदकोट कश्मीर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बणियल आहे। पुलिस लाइ रिट बहाल करण चैलेंज आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, मुसलसल ऑपरेशन बावजूद पुलिस धाड़ेलनि जो वार बि विंगो न करे सघी आहे। हलंदड़ साल जे 10 ॾींहनि अंदरि 10 खां वधीक माण्हू अगवा थी चुका आहिनि, जॾहिं त धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हुनि खे अगवा करण लॻा आहिनि। पुलिस ॾोहारियुनि आॾो मुकमल तौर बेवस नज़र अचण लॻी आहे। रवासियुनि जो चवणु आहे त धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हू अगवा करे रहिया आहिनि। पुलिस जी रिट किथे बि नज़र नथी अचे। अव्हांखे आगाह कयूं पिया, कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। हुकूमत अरबे रुपया ख़र्च करण बावजूद अमन अमान बहाल करण में नाकाम आहे। 8 SSP तब्दील थियण बावजूद कंदकोट कश्मीर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बणियल आहे। पुलिस लाइ रिट बहाल करण बि चैलेंज बणियल आहे। मुसलसल ऑपरेशन बावजूद पुलिस धाड़ेलनि जो वार बि विंगो न करे सघी। हलंदड़ साल जे 10 ॾींहनि अंदरि 10 खां वधीक माण्हू अगवा थी चुका आहिनि। धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हुनि खे अगवा करण लॻा। पुलिस ॾोहारियुनि आॾो मुकमल तौर ते बेवस नज़र अचण लॻी आहे। 1 साल में 8 SSP तब्दील थी चुका आहिनि, पर पोइ बि अमन अमान जी सूरत हाल जीअं जो तीअं आहे। रवासियुनि चवणु आहे, धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हू अगवा करे रहिया आहिनि। पुलिस जी रिट किथे बि नज़र नथी अचे। कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। हुकूमत अरबे रुपया ख़र्च करण बावजूद अमन अमान बहाल करण में मुकमल तौर ते नाकाम आहे। 8 SSP तब्दील थियण बावजूद कंदकोट कश्मीर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बणियल आहे। पुलिस लाइ रिट बहाल करण बि चैलेंज बणियल आहे। मुसलसल ऑपरेशन बावजूद पुलिस धाड़ेलनि जो वार बि विंगो न करे सघी। हलंदड़ साल जे 10 ॾींहनि अंदरि 10 खां वधीक माण्हू अगवा कया विया आहिनि। रवासियुनि चयो आहे त 1 साल में 8 SSP तब्दील थी चुका आहिनि, पर पोइ बि अमन अमान जी सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, रवासियुनि जो वधीक चवणु आहे, धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हू अगवा करे रहिया आहिनि। पुलिस जी रिट किथे बि नज़र नथी अचे। कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। केतिरा माण्हू अगवा थी चुका आहिनि। 8 SSP तब्दील थियण बावजूद कंदकोट कश्मीर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बणियल आहे। पुलिस लाइ रिट बहाल करण बि चैलेंज बणियल आहे। धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हुनि खे अगवा करण लॻा आहिनि। पुलिस ॾोहारियुनि आॾो मुकमल तौर बेवस नज़र अचण लॻी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, रवासियुनि जो चवणु आहे त 1 साल में 8 SSP तब्दील थी चुका आहिनि, पर पोइ बि अमन अमान जी सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार आहे। हुननि वधीक चयो आहे त धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हू अगवा करे रहिया आहिनि। पुलिस जी रिट किथे बि नज़र नथी अचे। अव्हांखे ॿुधायूं पिया, कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। हुकूमत अरबे रुपया ख़र्च करण बावजूद अमन अमान बहाल करण में मुकमल तौर ते नाकाम आहे। 8 SSP तब्दील थियण बावजूद कंदकोट कश्मीर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बणियल आहे। पुलिस लाइ रिट बहाल करण बि चैलेंज बणियल आहे। मुसलसल ऑपरेशन बावजूद पुलिस धाड़ेलनि जो वार बि विंगो न करे सघी। हलंदड़ साल जे 10 ॾींहनि अंदरि 10 खां वधीक माण्हू अगवा थी विया आहिनि। धाड़ेल सरेआम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हुनि खे अगवा करण लॻा। पुलिस ॾोहारियुनि आॾो मुकमल तौर बेवस नज़र अचण लॻी आहे।
कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी के वर चढ़ियल आहे। हुकूमत अरबे रुपया ख़र्च करण बावजूद अमुन बहाल करण में मुकम्मल तौर नाकाम है। 8 SSP तब्दील थियण बावजूद कंदकोट कश्मीर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बनियल है। पुलिस लाइ रिट बहाल करण भी चैलेंज बनियल है। अवां खे आगाह कयूं पिया मुसलसल ऑपरेशन बावजूद पुलिस धाड़ेलनि जो वार भी विंगो न करे सघी आहे। हलंदड़ साल जे 10 ॾींहनि अंदरि 10 खां वधीक माण्हू अगवा थी विया आहिनि। धाड़ेल सरियाम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हुनि खे अगवा करण लॻा। पुलिस ॾोहारनि ॾाढो मुकम्मल तौर बेवस नज़र अचण लॻी आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त 1 साल में 8 SSPs तब्दील थी चुका आहिनि, पर पोइ बि अमन अमान जी सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार आहे। उन्हनि वधीक चयो आहे त धाड़ेल सरियाम गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हू अगवा करे रहिया आहिनि। पुलिस जी रिट किथे बि नज़र नथी अचे। कंदकोट कश्मीर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। हुकूमत अरबे रुपया ख़र्च करण बावजूद अमुन अमान बहाल कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम आहे। मुसलसल ऑपरेशन बावजूद पुलिस धाड़ेलनि जो वार भी विंगो न करे सघी। हलंदड़ साल जे 10 ॾींहनि अंदरि 10 खां वधीक माण्हू अगवा थी विया आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त 1 साल में 8 SSPs तब्दील थी चुका आहिनि, पर पोइ बि अमन अमान जी सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार आहे।